जंगीशाही मां के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ रेलवे वर्कर्स यूनियन यूनिट जंगीशाही जी इलेक्शन जंगशाही में थी गुज़री, जंहिंमें रेलवे वर्कर्स पारां मुतफ़िक़ा राय सां जंगशाही यूनिट जी बाडी जोड़ी वई, जंहिंजो चेयरमैन हाफ़िज़ सादिक मक्सी, सदर मोहम्मद जोखियो, सीनियर नायब सदर रसूल बख्श पालारी, जनरल सेक्रेटरी पीर गुलाम हुसैन शाह, खजानची आमिर मक्सी, एग्जीक्यूटिव कमेटी जो चेयरमैन सदाम चांडियो, जॉइंट सेक्रेटरी आशिक अली, नायब सदर वकार अली पालारी, राब्ता सेक्रेटरी सलीमुद्दीन बिरोही ऐं इमाम ॾिनो बिरोही, प्रेस सेक्रेटरी शफ़ीक जोखियो, ऑफिस सेक्रेटरी फ़हीम बिरोही, रमकली जोखियो ऐं लख ॾिनो मक्सीअ खे चूंडियो वियो। उन मौक़े ते रेलवे खाते जे मुलाज़िमनि पारां चूंडियल नई बाडी जे उहिदेदारनि खे मुबारकूं ॾेई खेनि अजरकुनि ऐं गुलनि जा हारनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते चूंडियल बाडीअ जे नवनि उहिदेदारनि समूरनि रेलवे खाते जे मुलाज़िमनि जो थोरो मञींदे चयो त हुननि मथनि मुकमल एतमाद जो इज़हार कंदे जेका खेनि ज़िम्मेवारी सौंपी आहे हू उनखे हर हाल में पाए तकमील ताईं पहुचाए मुलाज़िमनि जा समूरा जाइज़ मसइला हल कराया वेंदा। हिननि पिणु वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त रेलवे खाते जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल करे खेनि परेशानी खां बचायो वञे।